नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त सिपको घोटकी पारां बिजली चोरनि ऐं बक़ायादारनि ख़िलाफ़ ऑपरेशन केतिरे गैर क़ानूनी कुंडा काटे बक़ायादारनि खां 10 लाख रुपया बि उगराई करे वरिती है। सिपको चीफ सखर चौधरी मोहम्मद सलीम ऐं एस.ए. फुरान शबीर मलिक जी हिदायत ते एक्सएन सिपको घोटकी इरशाद अली बलोच SDO 1 जुल्फकार अली शेख पंहिंजी टीम सां गॾु घोटकी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि शांति नगर स्टेशन रोड पठान मौला कादरपुर रोड समेत ॿिनि इलाइक़नि में कार्रवाई कंदे 150 खां वधीक गैर कानूनी एक्शन काटे तारूं ज़ब्त कयूं, जॾहिं त चोरी में मुलविस माण्हुनि ते ॾंड पिणु विधो वियो। इन मौके ते बिजली बक़ायादारनि खां 10 लाख रुपया बि वसूल कया विया। इन मौके ते सिपको घोटकी इरशाद अली बलोच मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बिजली चोरनि ऐं बक़ायादारनि ख़िलाफ़ ऑपरेशन जो आगाज़ कयो वियो, जेको रोज़ानो जारी रहंदो। इन बिजली चोरनि खे हिदायत कई आहे त इहे पंहिंजा गैर कानूनी कनेक्शन फौरी तौर ते ख़त्म कनि। ॿी सूरत में बिजली चोरी में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।